सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। चरण जो मकसद पहिरें पवण या इहो न चरण जो मकसद आहे आचरण यार असां अमल खे वठंदा मुंहिंजे कर्मनि खे वठंदा मुंहिंजी ॿुधी खे वठंदा उन सां मुंहिंजे अमल ते हली करे पंहिंजी ॿुधी खे श्रेष्ठ कंदा इन करे असां संतनि महात्माउनि खे जॾहिं बि ॾिसंदासीं जेको चाउथ ते चुमंदा आहियूं या चाउथ ते मस्तक रखंदा आहियूं यानी पंहिंजी ॿुधी खे सही रखंदा मुंहिंजो मक़सदु जॾहिं जॾहिं असां ॾिसंदासीं उन्हनि संतनि महात्माउनि खे हिकिड़ी ॾाढी सुठी कहाणी आहे हिकिड़ो गुरुकुल हो गुरुकुल में असां ॿार पढ़ंदा हिकिड़ो ॿार हूंदो सफ़ा निपट जेको कुझु सम्झ में न अचेसि उनजे हिसाब जेतिरो चवंदो गुरू जी हुजनि शागिर्द हुजनि जेके हुजनि स्टूडेंट सभु खे निंदीदा भई तुंहिंजो दिमाग़ ई कोई कुझु कोन्हे तूं अलाए छा आहे कुझु तोखे सम्झ में ई न ईंदो आहे इन करे पोइ गुरुकुल वारा बि कोई चवंदो काठियूं करे आहे कोई चवंदो हे कमु करे आहे कोई चवंदो ॿाहिरि हड़ माल कोई ॿुहारी पाए आहे सभु को भई पढ़ंदो तूं ऐं कोन जेको कॾहिं जेतिरो माना हरू भरू उन वीचारे खे सदाई कुझु न कुझु चवंदा ई रहंदा सभु कंहिं कंहिं नाले सां आख़िर सम्झाए सम्झाए भल सभु थकान में कुझु न आयो पोइ उनजो नालो रखियो विरदराज सभु विरदराज छॾींदासीं हाणे विरद संस्कृत में चइबो आहे गॾागे भई गॾागे सम्झाए उहो बि कुझु सम्झे पर गॾनि जो बादशाह आहे गॾ जो राजा आहे विरदराज छॾींदासीं असां पंहिंजे विरदराज नाले सां छॾींदा भई गॾनि जो बादशाह आहे कॾहिं कोई सम्झ में ईंदो ई न पोइ रोज़ जी फिटका रोज़ जो लफ़्ज़ रोज़ कोई कुझु चवे काॾे कुझु मोकिलिस कोई गंद ॿुहारिस कुझु करिस गुरुकुल में आख़िर हे बि तंग थियो आख़िर हिकिड़े ॾींहुं चयूंसि तो सफ़ाई कर हे बि उतो निकितो रोज़ फितर तंग थो चए इन ज़िंदगी को मौत चङो मां मरां जान छॾे मांखे छा कंदुमि ज़िंदगी खे गुरुकुल जंगल में जंहिंमें ऋषि मुनि रहंदा हे जंगल हिकु पासे मुंहुं करे निकिरी पियो न रस्ते जो पतो न शहर जो पतो बस जाॾे आयो मुंहुं भई जंगल में जानवर खाए काॾे भिटका कुझु थिए बसि पंहिंजी ज़िंदगी खे ख़तमु करा जीअं निकितो हिनखे तक़रीबन हलंदे हलंदे शाम थी वई ऐं जीअं शाम थी त कुदरती हे बि वियो कोई हिकिड़ो ॻोठ हुयो शहर जे ॿाहिरों मंदरु हो हे बि थकी टुटी मंदरु ख़ाली पियो उन वक़्तु कोई कोन हो शाम जो हे बि वञी उते पहुतो हिनखे एॾो त ॾुख हो एॾो अफ़सोस हो पंहिंजी ज़िंदगी को एॾो तंग हो जे भॻवान जी चौथ ते जीअं किरियो जीअं आयो मथो जेके जीअं मथो रखे भॻवान खे ॾोरा पाटे ॾियणु शुरू मूंखे मार जान छॾाए ॾी ज़िंदगी को ईअं चङो मां तोखे दर ते मरणु चाहियां थो मूंखे कुझु बि न खपे ऐं हिन पंहिंजो मथो चौकाठ ते ज़ोर ज़ोर सां हणणु शुरू कयो तव्हांजी रत वहणु शुरू थी वई हे पंहिंजो पाण खे मारण जे लाइ हिन एतिरो कयो तव्हांजो बेहोश थी करे चौकाठ ते सुम्ही पियो निंड अची वई थकल उहो ई हुयो राति बंदि थी ऐं हे ॿियो सुम्हियो ई रहियो तव्हांजो सुबुह थी वई ॾींहुं निकितो हिनजी अखि खोली जीअं अखि खोलियईं पोइ जेका कहाणी आहे जीतन वारी उते जेका चौकाठ हुई मंदर जी उन कीड़ो हुयो कीड़ो मथे किरे मथे चढ़े पियो चौकाठ ते हे उते सुम्हियो ई पियो आहे चुरके ई कोन कीड़ो मथे चढ़े वरी किरे मथे चढ़े वरी किरे थोरो अञा अॻिते वञे वधी किरे पोइ यको हले ई हले पियो कई 40-50 दफ़ा थियो जीअं चढ़े वरी मथे थी वरी किरे तव्हांजो कंदे कंदे आख़िर में हे चढ़ी वियो कीड़ो मथे चौकाठ ते पहुची वियो हे हुनखे यको तके पियो त सुम्हे पए ऐं तकीदे हिन जेको त मथो फटकायो हिनजो दिमाग़ु खुलियो जेकॾहिं कीड़ो पंहिंजी कोशिशनि सां एतिरो मथे किरी किरी पहुची सघंदो आहे तो मां इन मालिक के मंदिर ते आयो आहियां इन मूंखे जो तूं वरी वरी कोशिशि कर वरी तूं चढ़ी वेंदे वरी
अहिड़ो तो थियो मंदिर में अंदर बि कोन वियो वरी चौका ते मथो टेके करे वरी ॿाहिरि निकितो वरी साॻियो रस्तो वठी करे वरी पंहिंजे गुरुकुल अची पहुतो वरी हिन पढ़ाई शुरू कई भई कीड़ो चढ़ी सघंदो आहे त मां छो न चढ़ी सघंदो आहे ऐं हिन अची करे वरी पढ़ाई शुरू कई लगन सां सभु जॻह विरदराज कंदा जो लगन पढ़ाई सां एतिरो ॾिसी करे हिकदमि सभु कुझु सम्झण लॻो तव्हांजो हे एॾो वॾो स्कॉलर थियो पढ़ी करे एॾो होशियारु थियो जो अॼु संस्कृत जेका बि आहे अकेली ज़बान आहे संस्कृत दुनिया जूं जेतिरियूं बि लैंग्वेजिस जेतिरियूं बि ॿोलियूं आहिनि कंप्यूटर में जेतिरियूं बि लैंग्वेजिस ईंदियूं नी सभिनी में कुझु न कुझु ग़लती हूंदी आहे कॾहिं ग्रामर में कॾहिं ॿोली में कॾहिं कुझु सिर्फ़ु संस्कृत अकेली ॿोली आहे जंहिंखे जॾहिं संस्कृत में कंप्यूटर ते विझिबो आहे उनमें 0.0001% भी कोई करेक्शन नहीं दिया बिल्कुल सही 100% करेक्शन सही उनजो कारण इहो त संस्कृत जो ग्रामर आहे उहा विरदराज लिखी वरी पाण ठाही ऐं हुन पंहिंजो नालो साॻियो विरदराज रखियो संस्कृत जी ग्रामर जो जेको लेखक आहे अॼु बि उन पंहिंजो नालो हज़ारे साल थिया लेकिन विरदराज ढगन जो बादशाह विरद चोबा ढगे के संस्कृत में ढगन जो बादशाह भाई जेकॾहिं उन संसार के मैसेज ॾियणु चाहियो जेकॾहिं मां ढगन जो बादशाह थी करे एतिरो वॾो थी सघां थो तव्हां थोरी कोशिशि करो त किथे पहुचंदो पंहिंजो पाण खे हिमत न हारियो पर पंहिंजो पाण खे अॻिते वधायो